अस्सलामुअलैकुम। चाचा जी हाल हाल। चाचा हिते के नवा माण्हू जंहिंमें ॿ औरतूं बि आहिनि तो उन्हनि खे ॾिठो त कोन न? कंहिंखे कोन ॾिठी? न बाबा कंहिंखे बि कोन। हाणे तूं वञ। रेशम तू भी कुछ हिम्मत कर ऐं मां भी कुछ कयां थी। मां इन्हनि ज़ारनि मां ॾिसां थी मन केर न केर नज़र अची वञे। हाँ अदु हाशिम। रेशम रेशम अदा हाशिम। छा अदु हाशिम? अदा हाशिम। अदा सोडा। अदु हाशिम। अदा हाशिम। सलामकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां हिते छो आया आहियो? असांखे हिते अचण जो को शौक़ु न आहे। पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो आया आहियो। आहियो मां तव्हांखे दावत बि घुरायो आहे, ईअं न? आया हूं त पंहिंजी ॻाल्हि करे पोइ वेंदासीं, ईअं कोन वेंदासीं काबू खान। हाणे ॻाल्हि कयो ऐं टरण जी कयो। शुक्र कयो जो काबू खान जे तॾे ते आयो ऐं लख शुक्र कयो जो हाशिम ऐं सौटो उन्हनि खे न त तव्हांखे तरे विझना। रईस कामू खान, जे ज़मीन ते तूं हथियार बंद खणी घुमी रहियो आहीं न, उहा मुंहिंजे वालिद साहब जी आहे ऐं हाणे इहा ज़मीन मुंहिंजी आहे। ॿुधी चर ऐं ख़बर अथई न मुद्दनि जूं मौजूं ॻोड़ीनि या लोड़ीनि। हाणे ॾिठल आहिनि तुंहिंजूं मौजूं इहे ॻोल्हियो आहीं। इहा ज़मीन तुंहिंजे पीउ जी हुई पर हाणे न आहे। इहा ज़मीन रेशम जी आहे, रेशम जी। ऐं रेशम जो वारिस मां आहियां, मां। तुंहिंजी इहा भुल आहे कामू खान। औरत जो वारिस उनजो मुड़ुस हूंदो आहे ऐं सुभाणे मां रेशम सां शादी करे रहियो आहियां। तूं रेशम खे अगवा करे उनखे बांदी त बणाए सघे थो पर शादी न। छो त शादी करण जे लाइ औरत जो राज़ी हुजणु ज़रूरी आहे। औरत जे राज़ पे खां सवाइ तो निकाह बि जाइज़ कोन्हे को। काबू खान मौलवी थियण जी कोशिश न कर। अरे असां तुंहिंजो को वाइज़ हिते ॿुधण कोन आया आहियूं। असां तोखे खुलम खुला धमकी ॾियण आहियूं ऐं तोखे ॾियूं था, ॾियूं बि तोखां कोन था। ख़बरदार ये ॿीहर रेशम जी ज़मीन ते आहे न त वॾो गंद थींदई। अच मुंजन खान हलिया। हाशिमा लगे तो चने सर ऐं गुलज़ार वरी वञी कंहिं वॾेरे वटि लिका सॼो बेलो ॻोल्हियो अथऊं, किथे नज़र न आहिनि आया। सोढा उहे वञी पाइनि धूड़ पर दुआ कर त रेशम ऐं सोणीअ जो को अतो पतो मिले। जेकॾहिं सोणी रेशम खे अगवा करायो वियो हुजे हा त हींअर ताईं का न का सुध पवे हा। मूंखे त लॻे थो त ही
सोचल समझल साजिश तहत हिकिड़े ॿाहिरनि माण्हुनि खे घुराए कमु करायो वियो आहे। सोढा इहो कमु करायो बंगुल ऐं मुजन आहे, पर उन्हनि सोणी ऐं रेशम खे रखियो किथे आहे? बसि उहा जाइ ॻोल्हणी आहे। हाशिम, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जेकॾहिं सोणी ऐं रेशम कंहिं वॾेरे वटि न आहिनि त पोइ किथे थियूं थी सघनि? हाशिम यार, अलाए छो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो मिड़ी डपु थी पियो आहे। ईअं न थिए जो रेशम ऐं सोनी जे चक्कर में किथे असांखे न साख ॾियणी पइजी वञे। सोढा, अञा ताईं मां अहिड़ो को पुट ई न आहे ॼणियो जेको असां खां साख वठी सघे। पर सोढा, मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त सोणी ऐं रेशम असांखे छॾे रहियूं। हाशिम यार, हिन हेॾे सारे जंग में सोणी ऐं रेशम असांखे मिलंदियूं किथे? सोढा, ॻोल्हण सां त मालिक बि मिली वेंदो आहे। ही त ॿ औरतूं न। सही तो चई हाशिम, मर्द हुजे त का ॿी ॻाल्हि आहे, पर औरतूं ॻोल्हण ॾाढो ॾुखियो आहे। कोशिश करण में कहिड़ो नुक़सान आहे? अच सोढा। कहिड़ो हाल आहे असां माण्हुनि जो? माण्हू घर में महफ़ूज़ न आहे। ऐं थाणे जा अमलदार थाणे खे ओताक बढ़ाए उते पते रांदि वेठा था खेॾनि। उन्हनि खे अवाम जी का ख़बर ई न आहे। महीना गुज़री विया आहिनि, अञा ताईं सोणी जी का ख़बर ई न आहे। ऐं हुन सूबेदार खां को पुछण वारो ई कोन्हे। फारूक पुट, बच्चो त असांजो गुम थियो आहे, कहकाओ असांखे ईंदो। पुलिस खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो असांजे बच्चे जी ॻोल्हा कंदा? हाशिम ऐं सोढे बि अलाए छा कनि। पुट, उहे बि ॻोल्हा में केतिरनि ॾींहंनि खां ॿेड़े में लथल आहिनि। अलाह कंदो न किथां न किथां सनाई थी पवंदी। चाचा पलिया, हू ॿुधो आहे त तव्हांजी बि वॾी संगत आहे। जेकॾहिं अॼु बि तूं संगत ॾांहुं निकिरी पई त वॾा कम करे सघे थो। पोइ चाचा पलिया, तूं छो नथो सोणी खे तलाश करे? बाबा, असांजे जोड़ जा सभु माण्हू के मरी विया त के वेही विया। हाणे इहे कम असां खां कोन पुॼंदा, न कोई को असां खां पंधु पुॼंदो। अॻे घोड़े ते चढ़ी निकिरंदो हुअसि, महीना गुज़री वेंदा हुआ। संगत वटि ॾींहं खुटी वेंदा हुआ, पर संगत कान खुटंदी। भलिया, पाण हाणे निकिरंदासीं संगत ॾांहुं। बराबरि हिन जहान में हाणे पंहिंजी संगत घटि रही आहे ऐं कुझु वेही बि विया आहिनि। पर भलिया, भाग्यनि जा भाण ख़ाली न आहिनि हूंदा। ओड़ो त तूं थी आहीं, पर तुंहिंजो भाउ हाशिम जवान आहे। अहिड़ी तरह असांजे संगतनि जो औलाद जवान हूंदो। हा सुमर यार, ॻाल्हि त लख जी कई थी। असां जेकॾहिं ॿेड़े में लथासीं, को न को बूटो ॿारे ईंदासीं। लथासीं छा, तयारी कर, अॼु शाम जो था निकिरी पऊं। ठीकु आहे, जेकी तुंहिंजी सलाह। मां वञा थो हाणे घर, वञी थो तयारी कयां, ऐं तूं बि तयारु थी सिधो अची घर, त पोइ हलूं था। सोढा, हिते त कारी वारा कख लॻा पिया। हाशिम कान, छा थो सोची? हिते त कुझु बि न आहे। सोढा, असां त वस खां कोन घटि आयो आहे। नंढा वॾा थाक ॻोल्हिया अथऊं, संगत खे चयो अथऊं, पोइ बि का ख़बर ई नथी पए। हाशिम, हिन जो मतिलबु त असांखे वापसि हलणु घुरिजे। पर यार, वापसि बि हलिजे त कहिड़े मोह सां? बावल साईं खे कहिड़ो मोह हली ॾींदासीं? हाशिम खान, हिकिड़ो अञा आसरो ॿियो बि आहे। कहिड़ो? जंहिंसां शायदि पाण मिलिया न आहियूं। तोखे शायदि ज़हन में न आहे त हिकिड़ो पंहिंजो यार आहे गाज़ी खान, ऐं मुंहिंजी उनजे हिकिड़े ॿिए दोस्त सां बि वाक़िफ़ियत थी गाज़ी खान जे करे। उन सां बि अञा पाण न आहियूं मिलिया। कहिड़ो? रुस्तम खान। रुस्तम खान? मां चांदो छॾी न गई। हाशिम, वेझो सॾ खण ते त पंधु आहे। हाणे जॾहिं आया बि आहियूं त ॿ घड़ियूं कचहरी बि कयूंसि था, चांहि बि पियूंसि था, ऐं हाल अहिवाल ॾियूंसि बि था त वठूंसि बि था। सॼो ॾींहुं त भॻाऊं, होॾे हेॾे, वरी इहो पंध। दिलि नथी चए यार। ज़िंदगी अलाह जी नेमत आहे, हुनजो क़दुरु कर। छो थो मौत खे सॾु करी?
घणो न ॻाल्हा न त पत्थरी का तमाम पुरानो लफ्ज़ थी वियो आहे बंगुल खान। तू ॾोहारनि जो सहूलतकार आहीं। छा आहीं? सहूलतकार? हा, सहूलतकार। सुबेदार, तू सुठो नथो करी, छो थो दुश्मनी वधाई? जिंदगी अल्लाह जी नेमत आ, उनजो कदर कर। छो थो मौत खे सॾु करी? घणो न ॻाल्हा न त वॾो गंद थींदी। बंगुल खान, तुंहिंजो बंगलो सॼी पुलिस जे घेरे में आहे। इज़त सां सुहिणी ऐं रेशम खे ॿाहिरि गॾु। जेकॾहिं इज़त सां नथो गॾी न त पुलिस जी त तोखे ख़बर आहे। ख़बर अथई त पुलिस जॾहिं सर्च कंदी आहे त का शइ केॾां उछलाईंदी आहे त का शइ केॾां। हाणे तुंहिंजे बंगले जो सॼो सत्यानाश थी वेंदो। सुठो अथई त इज़त सां ॿुधाए छॾ। सरवर, सोणी ऐं रेशम मूं वटि न आहिनि। तो वटि न आहिनि? ही तूं छा थो चवीं? हेॾो सारो मुजन कूड़ हणंदो छा? अॻु में बि असां मुजन जे बंगले ते छापो हयो ऐं हू साख खणी बीह रहियो ऐं चई त सोणी ऐं रेशम बंगुल खान जे बंगले ते आहिनि, ऐं तूं वरी चईं थो त उहे ॿई तो वटि न आहिनि। या फंटागिरी मूंसां न कंदो कर, सिधी ॻाल्हि कर त किथे आहिनि? अरे रोशू, ॾिसी कोन तो सुबेदार आयो आहे, हद जो मालिक आहे। का चाह पाणी, को बिस्कुट, का ख़िदमत कर सुबेदार जी। बाबा, हिननि जा को असां दुश्मन थोरे आहियूं। कानून आहे, कानून जा असां ख़िदमतकार आहियूं। सरवर जी सर, तूं वञी पंहिंजे जवाननि सां गॾु सॼे बंगले जी तलाशी वठ। यस सर। सुबेदार सिकंदर, अॼुकल्ह मुजन मूंसां खटो मिठो आहे, इन जे करे मूं ते कूड़ा इल्ज़ाम थो हणे। न त मां हद खां वधीक शरीफ़ माण्हू आहियां। मां तोखे चङी तरह सुञाणा थो त तूं केतिरो शरीफ़ आहीं। साहब, बंगले में का बि गैर कानूनी शइ कोन्हे। न ही रेशम आहे ऐं न ही सोणी। ठीकु आहे बंगुल खान, हाणे त मां वञा थो, पर यादि रखजांइ हिकु दफ़ो ॿीहर मां ज़रूर ईंदुसि। साहब, चाह पीअंदा वञो? इहा चांहि तूं पी, समझी वए न? कानून आहे त सभु कुझु आहे। सरवर, अच त हलूं। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। वॾो फनकार आहियां, वॾो पूरी सिंध मूंखे ॿुधे थी। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे। हा, सॼे बेले जो चपो चपो ॻोल्हणो थो। ख़बर पई आहे रेशम सोणी उते आहिनि। हलो बाबल साईं, हलो। हल ॾे मुजन, लक्षर वठी बेले में वञे पियो। पोइ अछड़ा कबूतर तूं हिते छा थो करीं? हल, कंहिंखे कलामड़ो ॿुधा का ॾहड़ी बहड़ी वठ। हल 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 हल। बहादुर, ये हथियार खणी केॾां थो वञी? ख़ैर त आहे? हा, ख़ैर आहे ससुई। तोखे त ख़बर आहे त वॾे रेशम ऐं सोणी अलाए घणनि ॾींहंनि खां घुमण मां उनजी तलाश में वञा पियो। बहादुर, इहो कम पुलिस जो आहे, तुंहिंजो न। तूं वञी पंहिंजो कम कर, ज़मीनूं संभाल। पुलिस पंहिंजो कम पाणे कंदी। अदी राणी, ॿुधी थी न ससुई जा गुफ़्ता। तूं पंहिंजो घर छॾे हिते चीन जी ख़िदमत थी करी, ऐं ही वरी तुंहिंजी भेण लाइ छा थी चवे? अथसि को एहसास?
ससुई पाड़े पते जी भी का गाल होती है माण्हू ई माण्हू जे कम ईंदो आहे समझी चाची बहादुर घुमाए फिराए गाल करे असां बिन्हिनि जे विच में इख्तिलाफ पैदा तो करण चाहे चाची मुझे यो हरगिज मतलब न होयो मां त चाहियां थी बहादुर जो खैर हुजे हुनखे का तकलीफ़ न अचे ससुई तू बहादुर जो को फिकर न कर हो वञे तो त के नेक मकसद लाए तो वञे अल्लाह सही हुन जी मदद कंदो तू परेशान न थी बाकी रही गाल सोने जी उन जो भी अल्लाह ही मालिक आहे चाचा आई पुलिस सुणी ऐं रेशम खे ॻोल्हे थी अल्लाह साईं कंदो त सुणी ऐं रेशम खैर सलामती सां मोटी ईंदियूं हाँ ससुई तुम भी दुआ कर चवंदा आहिनि त दुआऊं अणथियणीअ खे बि थियणी बणाए छॾींदियूं आहिनि अल्लाह साईं कंदो सणाई थी वेंदी हाँ चाची मां त रोज सुबुह जो उथी नमाज पढ़ी सुणी ऐं रेशम जे लाइ दुआ घुरंदी आहियां रब्बुल आलमीन सब खैर करे अरे छा थियो तई चरिया शिकड़ा छा थियो आ छा तो चई वायड़ा आऊं आया अछड़ो कबूतर केडी मल हिन कपर केडी मल हुन कपर गुटको अस्सलाम वालेकुम अछड़ो कबूतर है अछड़ो कबूतर वालेकुम सलाम सलामड़ो थियो हाणे कलामड़ो थी वञे अज बियो दी थियो वा ए बंद करियो पांजो बेसरो राग मोट एतरो फालतू टाइम ना जो वेई तुजो यो बेसरो राग बुधा मोट सुर वारो राग बाहे जेको मोहबन के पान में मिलाईंदो आ समझी त वियो हूंदे पर पहिरियां मूंखे ॾहड़ी ॾे त पोइ मां तोखे हो राग ॿुधायां जिन छॾे भूत छॾे पर तूं कोन छॾींदे वठे ॾहड़ी वठ वाह वाह ॾहड़ी मिली अधु कोप चांहि जो थी पियो हाणे कन खोले ॻाल्हि ॿुध कन खुलियल आहिनि तूं ॻाल्हि कर हाणे ॻाल्हि इहा आहे त जे सुहिणी सां मिलणो अथई न त मुजन जो वञी पीछो कर लश्कर माण्हू जो वठी विया सुहिणी ऐं रेशम खे ॻोल्हण जे लाइ जीअं दुनिया खे ख़बर पवे त मुजन खे रेशम जो लाचार आहे अच्छा ॿी का ॻाल्हि त न आहे न कबूतर ॿी ॻाल्हि आहे पर उन जा पैसा अलॻि ॾियणा पवंदई हाणे चटी फ़कीर ॾींदो साईं तूं सिर्फ़ ॻाल्हि कर इहो सॼो मुजन ड्रामो पियो थो करे सुहिणी खे रेशम खे कई तई पाण करायो अथसि हाणे मुजन हिकिड़ो धाड़ेल माराए ऐं रेशम खे आज़ाद कराईंदो ऐं हुनजी नियत में खोट आहे पाण ई निकाह कंदो ऐं इहो बंगुलड़ो सुहिणी सां निकाह कंदो ॻाल्हि खे सम्झ आऊं त तोखे सॼी ॻाल्हि पियो थो ॿुधायां जे सुहिणी खे बचाइणो अथई त लही पो ॿेले में ॿेलो ज़िंदाबाद ज़िंदाबाद इहा जेका बोरिंग वारी कोठड़ी आहे रेशम ऐं सुहिणी उन में पयूं थई वञी ॻोल्ही न तुंहिंजी महिरबानी कबूतर वॾी महिरबानी हाणे मां हलां थो पक्को ॾस थई हलियो वञ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं वे संगत तोरा यार हफ्ते का पहले मिले थे रामरान के मिलियो तो कुछ भी कोने को रेसे संगत जेके भी दस ॾिना आहिनि उहे चिट्टा न आहिनि रेसे सभिनी इशारा ॿेले जा ॾिना आहिनि रेसे कचे में खोड़ ॻोठा आहिनि आबादियूं आहिनि झंग आहिनि रेसे किथे न किथे छोकिरियूं लिकाए वेठा हूंदा पर ही मामलो कहिड़ो आहे न को पैसो था घुरनि न को भुंग था घुरनि किथे इश्क जो मामलो तो न आहे न रेसे रुपए में आनो इहो शक आहे बाक़ी रुपए में 15 आना शक इहो ई आहे त बंकुल ऐं मुजन छोकिरनि खे अगवा करायो आहे अच्छा पर इन्हनि जो मक़सद कहिड़ो आहे उन्हनि छोकिरनि खे अगवा छो कयो रेसे ने सॼे किसे जी ख़बर पइजी वेंदी छो जो अॼु मुजन
अच्छा ठीक है सैदाद तू भले हल। ठीक है रस मुझे इजाजत। हाँ जी रे सर। आजम यो मुजन वेले में लथल थी इन्हें दे नजर रख जाए।